नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। सो ही आहे त मरण वक़्त सरकारी मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ियारत जे लाइ बहितरीन अमल आहे। जेकॾहिं असां तव्हां हिन जे मथां अमल कंदासीं ऐं हिन अमल खे जारी रखंदासीं त यकीनन असां तव्हांखे बि सरकारी मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत नसीब थींदी ऐं मरण वक़्त असां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ियारत खां मुशर्रफ़ थींदासीं। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु गिनती जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, जेको शख़्स हर जुमे जी राति हिन दुरूद पाक खे पाबंदी सां घटि में घटि हिकु दफ़ो पढ़े त मौत जे वक़्तु सरकारी मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत खां मुशर्रफ़ थींदो ऐं क़ब्र में दाख़िल थियण वक़्तु ॾिसंदो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उनखे पंहिंजे हथनि मुबारकनि सां क़ब्र में लाहे रहिया आहिनि। त प्यारा दोस्तों, हीउ दुरूद पाक बहितरीन आहे। हिन खे हर जुमे जी राति घटि में घटि हिकु दफ़ो पढ़णो आहे पाबंदी सां त यकीनन मरण वक़्तु नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ियारत खां मुशर्रफ़ थींदासीं ऐं क़ब्र में बि ॾिसंदासीं त असांखे सरकारी मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पंहिंजे हथनि मुबारकनि सां लाहे रहिया आहिनि। प्यारा दोस्तों, दुरूद पाक इहा आहे, अल्लाहुम्मा सल्ली वसल्लिम वबारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन नबीहिल उम्मील हबीबिल आलिल क़द्रिल अज़ीमिल जाहि व अला आलिहि व सहबिहि वसल्लिम। इहो दुरूद पाक आहे, अव्हांखे स्क्रीन ते बि नज़र अची वेंदो। त यकीनन जेकॾहिं असां हिन दुरूद पाक खे हर जुमे जी राति घटि में घटि हिकु दफ़ो पाबंदी सां पढ़ंदासीं त मरण वक़्तु नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत खां मुशर्रफ़ थींदासीं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ियारत खां मुशर्रफ़ फ़रमाए ऐं असां तव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ियारत नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हांखे दुरूद पाक पढ़ण जी सआदती तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इसी ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।